ओम शांति। हाणे बाबा खे याद कंदासीं। मां आत्मा ब्रुकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार बाप जी मां संतान। हाणे मां आत्मा बाबा खे याद करे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधायां थी। मन में जेकी ॻाल्हियूं हलनि थियूं उहो परमात्मा खे ॿुधाए करे मन बुद्धि सां हल्को थी वञो। हाणे मां आत्मा बाबा जा महावाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे मन मना भव। पंहिंजे खे आत्मा समझो, मूंखे निराकार रूप में याद करो। मन मना भव जो अर्थ इहो आहे। ओम अर्थात मां आत्मा, शांति अर्थात शांत स्वरूप आत्मा है। मां आत्मा शांत स्वरूप आहियां। ये मुंहिंजो शरीर आहे। परमात्मा खे बाबा चईंदा आहिनि ओम जो मतिलबु आत्मा ई हूंदो आहे। माण्हू सम्झंदा आहिनि ओम जो मतिलबु भॻवानु हूंदो, पर परम पिता परमात्मा चईंदा आहिनि ओम जो असां ओम जी ध्वनि कंदा आहियूं त पंहिंजी आत्मा खे यादि कंदा आहियूं। ऐं परमात्मा भी आत्मा ही आहे न, लेकिन वो परमात्मा आहे। त ओम मतिलबु परमात्मा भी आहे त आत्मा भी आहे। ॿिन्हिनि जो रूप हिकु जहिड़ो आहे, लेकिन ॿिन्हिनि में पार्ट अलॻि अलॻि भरियल आहे। बाबा हाणे चवनि था जॾहिं बि असां ओम शांति चऊं था न, त हिन अर्थ सां चऊं कि मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मन खे शांत, मन जी सभु ॻाल्हियूं परमात्मा खे ॿुधाए करे शांत रहो। त ओम शांति बि असांखे अर्थ सहित चइणो खपे कि मां आत्मा शांत स्वरूप आहियां। तव्हां आत्मा जो जनम मरण जे फेरे में ईंदा आहियो। मां जनम मरण जे फेरे में न ईंदो आहे। मां हिन साकार तन जो आधार वठंदो आहे। इन द्वारा ज्ञान ॿुधाए करे पोइ हली वेंदो आहे पंहिंजे घर। सॼो ॾींहुं हिन जे शरीर में न वेठो हूंदो आहे। बसि जॾहिं खां मां हिन जे शरीर में आयो, अचणु शुरू कयो आहे, त सिर्फ़ु ज्ञान ॿुधाए करे हली वेंदो आहे। हिन जे शरीर में रहंदो न आहियां। बाक़ी जॾहिं बि मूंखे यादि कंदव त मां हिन ब्रह्मा जे तन द्वारा अची करे तव्हां सां मिली सघंदो आहे। निराकार रूप में बि मूंखे यादि करे सघंदा आहियो। तव्हां ॿारनि खे हाणे मां सृष्टि जो आदि मध्य अंत जो ज्ञान ॾिनो आहे। इहो ज्ञान ॿियो कोई दुनिया में सम्झाए न सघे। एॾी दुनिया वॾी आहे, एॾा धर्म आहिनि, एॾा गुरु संत सन्यासी आहिनि, कंहिंखे बि इहो ज्ञान न आहे जेको मां हाणे थो ॾियां। छो जो मुंहिंजो ई पाठ आहे न भई। सभिनि आत्माउनि जो पंहिंजो पंहिंजो पाठ आहे, त मुंहिंजो बि त कोई पाठ हुजणो खपे। मुंहिंजो पाठ ई आहे तव्हांखे अची करे सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾियणु। परम पिता परमात्मा जे बग़ैर केर बि असांखे इहो ज्ञान कॾहिं बि न ॾेई सघंदो आहे। राजयोग जी शिक्षा जेको मनुष्य अॼुकल्ह योग सिखाइनि था, असली राजयोग त असांखे परमात्मा ई सेखारींदो आहे, जंहिंसां असांजी आत्मा शक्तिशाली थींदी आहे, पावन थी वेंदी आहे। पहिरियों पहिरियों त इहो ज्ञान सम्झंदा केर जो देवी देवताउनि खे मञण वारा हूंदा। उन्हनि खे इहो झटि सम्झ में अची वेंदो कि हा बराबरि इहो ज्ञान त ठीकु आहे। आदि सनातन देवी देवता धर्म वारी आत्मायूं इहे ज्ञान जल्दी सम्झदियूं। असांजो देवी देवताउनि जो पुजारी आहिनि, जो गीता पाठी आहिनि, उहे इहे ज्ञान जल्दी सम्झी छॾंदियूं। गीता में सिर्फ़ु इहा भूल मुख्य करे छॾी अथनि कि भॻवान शिव बाबा जे बदिले कृष्ण जो नाम लिखी छॾी अथनि। गीता पाठी खे बि सम्झाइणो खपे कि असल में गीता परमात्मा ॿुधाई अथई। हाणे परमात्मा असांखे सचो सचो गीता ज्ञान ॾिए थो ब्रह्मा जे तन में अची करे। परम पिता परमात्मा शिव सां असां आत्माउनि जो छा संबंध आहे? उहो असांजो पीउ आहे। कृष्ण त दैवी गुण वारो देवता आहे, देहधारी आहे न कृष्ण। ऐं निराकार परमात्मा त असां आत्माउनि जो पीउ आहे। कृष्ण जी महिमा सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी,
अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम आहे। और शिव बाबा जी महिमा आहे ज्ञान जो सागर, सुख जो सागर, शांति जो सागर, आनंद जो सागर। परमात्मा हाणे कृष्ण जी दैवी दुनिया, दैवी राजधानी स्थापना तो करे। उनजी पूरी राजधानी खे भगवान हाणे पढ़ाए थो। सोचो ये केॾी नई ॻाल्हि आहे कि असां चऊं असांखे भगवान रोज पढ़ाईंदो आहे त माण्हू चईंदा इहे छा था चवनि। लेकिन जेसि ताईं ये न सम्झंदा भई असां आत्मा आहियूं, असांजो पीउ परमात्मा आहे, उहो परमात्मा ही असांजो बाप टीचर सतगुरु आहे, उहो ही टीचर ठही करे असांखे ज्ञान ॾे थो। लिखल बि आहे न, मां साधारण बूढ़े तन में ईंदो आहियां। सत्यनारायण जी कथा में लिखल आहे न, मां बूढ़ो ब्राह्मण ठही करे ईंदो आहियां। केरु ईंदो? जॾहिं निराकार जी शिव जयंती मल्हाइनि था त ज़रूर ईंदो त हूंदो। ॾिसो अञा बि दुनिया में कई माण्हू अहिड़ा आहिनि जो सम्झनि था कि दुनिया में एॾो दुख वधी रहियो आहे, लड़ाई जी पूरी सामग्री तैयार थी वई आहे, महाभारत लड़ाई जी तैयारी सभु थी वई आहे, त ज़रूर काथे भगवान आयो हूंदो। अहिड़ो माण्हू सम्झंदा आहिनि, कई माण्हू ईअं सम्झंदा आहिनि, परंतु बाप चए थो इहे न सम्झंदा आहिनि कि काथे आयो आहे, कीअं हिन दुनिया खे उहो स्वर्ग ठाहींदो, इहो उन्हनि खे सम्झ कोन अथनि। छो जी शास्त्रनि में लिखल आहे कलयुग अञा 40,000 वर्ष ॿियो हलंदो। ॿियो इहे लिखल आहे कि गीता कृष्ण ॿुधाईंदो, त माण्हू कृष्ण जो इंतज़ार था करनि। हाणे सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे, कृष्ण सतयुग जो पहिरियों प्रिंस, सतो प्रधान आत्मा, सतो प्रधान शरीर, हिन कलयुग जी दुनिया में अची कीअं सघंदो आहे? बाबा चए थो कृष्ण जी आत्मा हिन कलयुगी दुनिया में पैर भी न रखी सकती है। एॾी पतित दुनिया में एॾी पावन आत्मा कीअं ईंदी? सोचो परमात्मा भी ब्रह्मा जे तन में ईंदा आहिनि, पर वो सिर्फ़ हुनजे तन में अची करे मुख ऐं अखि ऐं कन जो यूज़ कंदो आहे, बसि ॿियो कुझु बि न। शरीर जे बि कहिड़े बि पार्ट में परमात्मा जा ईअं जीअं हुन शरीर जा त पेर बि हूंदा, लेकिन माण्हू बाबा चए थो मां सिर्फ़ु मुख सां ई ज्ञान ॾींदो आहे, अखियुनि सां तव्हांखे ॾिसंदो आहे, तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधंदो आहे, बसि। परमात्मा जे पेर बि हिन पतित दुनिया सृष्टि ते न पई सघंदा आहिनि। दैवी गुणधारी देवता ठाहिण लाइ परमात्मा असांखे हाणे एॾो ऊंचो ज्ञान थो ॾे। बाबा चए थो कि हाणे मां तव्हांजी सदगति करण आयो आहियां, सदगति दाता मां ही हिकु आहियां, ज्ञान जो सागर मां ही आहियां। मां ज्ञान जो सागर आहे, इन करे मां तव्हांखे तव्हांजो टीचर ठही करे तव्हांखे पढ़ाई बि थो करायां, छो जो मूं में ज्ञान आहे न। जेको ज्ञान सिखाईंदो आहे, ॿुधाईंदो आहे, कुझु सिखाईंदो आहे त चईंदा न हीअ असांजो टीचर आहे। त परमात्मा में ज्ञान आहे, जॾहिं असांखे उहो ज्ञान ॿुधाईंदो आहे, असांखे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं सेखारींदो आहे, त परमात्मा टीचर बि ठही वेंदो आहे। पोइ असांखे सुठी मत बि ॾींदो आहे, त मत त गुरू ॾींदा आहिनि, त उहो असांजो सतगुरू बि आहे। असांखे मुक्ति, जीवन मुक्ति जी राह ॾेखारे थो, त उहो असांजो सतगुरू बि थी वियो। ऐं बाप आहे त वरसो त ॾे ई थो। बाबा चए थो कि मां चैतन्य बीज आहियां। इस दुनिया में जेका भी फल फ्रूट सब्जी ईंदा आहिनि, सभिनि जा बीज ईंदा आहिनि। परमात्मा मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जो बीज आहे ऐं चैतन्य आहे। परमात्मा जेको बीज आहे न, उन में चैतन्यता आहे, अर्थात उहो शरीर में अची करे ॻाल्हाए सघंदो आहे कि मुंहिंजो इहो मनुष्य सृष्टि रूपी झाड़ कीअं वृद्धि खे पाईंदो आहे, उहो इहे असांखे ॿुधाए सघंदो आहे। हाणे बाबा इहो ई असांखे ॿुधाए थो कि मनुष्य सृष्टि रूपी झाड़ कीअं वधंदो आहे, कीअं हिन में अलॻि अलॻि धर्म अलॻि अलॻि समय ते ईंदा आहिनि, कीअं हीअ मनुष्य सृष्टि वधंदी आहे। सत्य त्रेता में सिर्फ़ु हिकु ई धर्म हुयो, थोड़ा सा ई माण्हू हुया। हाणे द्वापर कलयुग में ॾिसो ढेर मनुष्य थी विया आहिनि। छो जी द्वापर खां पहिरियों इस्लामिन जो धर्म आयो, पोइ बौद्धिन जो, पोइ क्रिश्चियन जो, पोइ सन्यासिन जो। ॾिसो हिकु ई द्वापर युग में 4-5 धर्म अची विया। मुस्लिम धर्म बि आयो, 5 धर्म द्वापर युग में अची विया। त हुननि जे धर्म खे मञण वारा माण्हू बि अची विया। हाणे पहिरियों त सिर्फ़ु भारत हुयो, ॿी कोई ॿाहिरि त देश वसियल ई न हुयो। हाणे धर्म वधिया आहिनि, माण्हू वधिया आहिनि, त ॿाहिरि देशनि में धन किथे आहे जो माण्हू
खाइण पीअण रहण पंहिंजो घर ठाहिण। त इहे भारत खां ई सभु धर्म वारा धन आदि खणी ऐं पंहिंजी पंहिंजी दुनिया वसाई अथनि। हाणे कलयुग में हिकु सिखनि जो धर्म आयो आहे। सिखनि धर्म वारे पंहिंजी कोई देश न वसायो, हिते भारत में ई नंढे से टुकड़े में रहंदा आहिनि। त बाबा चवनि था इहे मुस्लिम और सिख धर्म नंढो नंढो धर्म आहे, मुख्य धर्म ई 4 आहिनि, देवी देवता इस्लामी बौद्ध ऐं क्रिश्चन धर्म, इन्हनि जी ही ज्यादा पॉपुलेशन आहे न। पोइ बाबा चवनि था ही ॾिसो अॼुकल्ह नंढा नंढा मथ पंट कीअं निकिता आहिनि, नंढा नंढा गुरू आहिनि, अलाए कहिड़ी कहिड़ी कुल जी देवियूं, अलाए कहिड़ा कहिड़ा चित्र ठाहे करे शक्तियुनि जा देवियुनि जे रूप में चित्र ठाहे करे एॾा सारा गुरू संत सन्यासी इहे सभु निकिता आहिनि। भई सन्यासियुनि जो त पंहिंजो धर्म हुयो, लेकिन पहिरियों सन्यासी बि त जंगलनि में रहंदा हुया न। हाणे त उहो बि दुनिया उन्हनि वसाए छॾी अथनि। घर गृहस्थी जीअं हलनि था, पंहिंजा घर आदि ठाहे करे फॉलोअर्स ठाहे करे। पे बाबा चए थो सन्यासियुनि खे त हिक ॿिए जे घर वञिणो बि न खपे। सन्यास मतिलबु घर बार ख़ुदि जे घर बार जो त्याग कयो त तव्हां पंहिंजे फॉलोअर्स जे घरनि में बि छो था वञो? उन्हनि खे अगरि तव्हांखे मञिणो आहे, सत्संग ॿुधणो आहे, त पहिरियों सन्यासी कोई सत्संग थोड़ी कंदा आहिनि। सन्यासी मतिलबु साधना तपस्या करणु। उन्हनि खे त शास्त्र आदि पढ़ण जो बि दरकार न आहे। लेकिन अॼुकल्ह इहे सन्यासी बि दुनियादारी में घुसी आहिनि, शादियूं था कराइनि, घर गृहस्थी में वञी करे उन्हनि जे फंक्शन में था वञनि, तीर्थ था करनि, अलाए छा छा था करनि। पोइ कुझु शास्त्र आदि कंठ करे ख़ुदि खे एॾो अॻियां वधाए थो। त पहिरियों इन्हनि जो पार्ट ई आहे तपस्या करणु, देह जे भान खे भुलिजी करे उन निराकारी परमात्मा खे यादि करणु। उहो त ब्रह्म मां लोक खे, ब्रह्म मां तत्व खे सन्यासी परमात्मा सम्झंदा आहिनि, परंतु परमात्मा त ब्रह्म मां तत्व में रहण वारी निराकार आत्मा आहे। असां बि उतां जा रहण वारा आहियूं। भले हुननि खे एतिरो पतो न हुयो, सन्यास धर्म जॾहिं स्थापन कयो त उहो ब्रह्म खे, ब्रह्म मां तत्व खे भॻवान सम्झंदा हुयो, हुननि सां पंहिंजो बुद्धि योग लॻाईंदा हुया, त बि थोरो दुनिया में सुख शांति हुई। भई तव्हां सन्यास परमात्मा खे ब्रह्म मां तत्व में सम्झी करे यादि था करो, त बि दुनिया थोरी पवित्रता हुई दुनिया में। हाणे त उन्हनि बि इहे सभु छॾे छॾियो आहे, त दुनिया में घोर पाप, घोर अपवित्रता। हर हिकु धर्म वारनि जो जेको बि माण्हू भक्ति करे थो या जप तप करे थो, इन्हनि जो बि पाठ आहे। भई असां चऊं इहे छा था करनि, मंदर गुरुद्वारे वारा सिर्फ़ु सुबुह सुबुह जो इन्हनि जो त इहे ई कमु आहे, बसि भॻवान खे उथाइण, सुम्हाइण, आरती करणु ऐं इहे सभु करणु। लेकिन इन्हनि जो बि पाठ आहे। इन्हनि जे कारण बि दुनिया में दुख शांति थोरी थमल हूंदी आहे। भई सुबुह सुबुह जो भॻवान खे यादि करणु, भॻवान खे ख़ुदि खे शरीर न हूंदो आहे, त उन्हनि जे ज़रिए भॻवान असांखे शक्ति बि ॾींदो हुयो। लेकिन हाणे त इहे सभु जेका बि कमु कंदा आहिनि, गुरुद्वारे मंदिर आदि या सन्यासी वग़ैरह, उहे बि देहधारी हिननि दुनिया में ज़्यादा फसी आहिनि। नाम जा पुजारी, नाम जा सन्यासी, नाम जा संत आदि ठही वेठा आहिनि। उहे बि हिन विकारनि जे पुठियां, चलो काम विकार न आहे, लेकिन ॿियो लोभ मोह अहंकार क्रोध त आहे उन्हनि में। त परमात्मा चए थो हिन समय मां हिन सृष्टि ते छो आयो आहे? छो जे कहिड़े बि धर्म में, नंढे नंढे मथ पंथ में हाणे ताक़त न रही आहे। हाणे भक्ति में बि ताक़त न रही आहे। भई पहिरियों माण्हू भक्ति कंदा हुया त उन्हनि जो दुख थोरो दूर थींदो हुयो, लेकिन हाणे त कंहिंमें बि ताक़त न आहे। छो जी मन एॾो माण्हुनि जो भटके थो, एॾो विकारनि में, बुराइनि में, तूं तव्हां मां में, धन जे लोभ में माण्हू एॾो फसी वेठो आहे, त परमात्मा खे कोई सुठी रीति यादि ई नथो करे सघे। इन करे हाणे हिन दुनिया में केरु अची वियो आहे? परमात्मा स्वयं अची वियो कि हाणे मूंखे कोई यादि नथो करे, लेकिन मुंहिंजा ॿार त दुखी आहिनि। हाणे मुंहिंजी शक्ति, मां मथे वेठे वेठे पहिरियों तव्हांखे शक्ति ॾींदो हुयमि, त तव्हां कहिड़े न कहिड़े ज़रिए तव्हांखे शक्ति मिलंदी हुई। हाणे उहो सभु मिले ई नथी।
भक्ति भी नाम जी थी वई आहे, माण्हू मथां मथां सभु करनि था। इन करे मां हाणे आयो आहियां तव्हांखे चवां थो स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। द्वापर युग खां भक्ति शुरू थींदी आहे। सत्य त्रेता में भक्ति हूंदी न आहे। भक्ति शुरू थींदी आहे द्वापर युग खां, जॾहिं हिन दुनिया में विकारनि जी प्रवेशता थींदी आहे। हाणे बाबा असांखे चए थो ॿार हिन विकारनि खे छॾो त तव्हांजो सभु दुख दूर थी वेंदा। इहे सभु बि बुरी ॻाल्हियूं आहिनि, लेकिन तव्हां हिन दुनिया में एॾो फसी आहियो कि सम्झी नथा सघो कि इहे सभु सुठी चीजूं न आहिनि। शिव बाबा हाणे असांखे पावन ठाहिण आयो आहे। रावण जे राज्य में नर ऐं नारी में 5 विकार हूंदा आहिनि। सतयुग में परमात्मा राम जे राज्य में सतयुग त्रेता में विकार जो नाम निशान न हूंदो आहे। सतयुग जी देवी देवताउनि वारी आत्माउनि जो नेचुरल नेचर, उन्हनि जो नेचुरल नेचर छा हूंदो? पवित्रता। अर्थात उन्हनि खे पतो ई न हूंदो कि अपवित्रता थींदी छा आहे, दुख शांति थींदी छा आहे। त उहो नेचर असांखे हिते ई ठाहिणो आहे न। असां चऊं था न असांजो स्वभाव, असांजी बचपन खां ई आदतियूं आहिनि, अहिड़ियूं आहिनि। त हाणे असांखे हिन रावण ऐं कलयुगी दुनिया जी जेकी बुरी आदतियूं आहिनि, जेकी पंहिंजी नेचर आहे, जेकी पंहिंजी आदतियूं आहिनि, संस्कार आहिनि, इन्हनि सभिनि खे असांखे छॾिणो आहे। इन्हनि सां असांखे वैराग्य अचणो खपे, नफ़रत अचणी खपे। बाबा चए थो हाणे विकारनि सां, बुराइनि सां असां आत्माउनि खे नफ़रत अचणी खपे कि मूं में अहिड़ी ॻाल्हि आहे, मूं में क्रोध जहिड़ो भूत ईंदो आहे। न न न न, इहा त ॾाढी गंदी ॻाल्हि आहे। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार। मां कंहिंजे लाइ बुरी ॻाल्हि सोचां, इहा त ॾाढी गंदी ॻाल्हि आहे। मूं में मां कंहिंजे लाइ उल्टो सुठो चवां, इहा त ॾाढी गंदी ॻाल्हि आहे। इन करे हाणे हिननि सां स्वयं ई हिन बुराइनि विकारनि सां नफ़रत करो। जे माण्हू हिक ॿिए जे लाइ नफ़रत कंदा आहिनि, घृणा कंदा आहिनि न, अरे इहो त न, इहो त सुठो न आहे, ईअं न आहे। हाणे पंहिंजे अंदरि जेकी बुराइयूं आहिनि, विकार आहिनि, इन्हनि सां नफ़रत करो, इन्हनि सां घृणा करो, इन्हनि खे हाणे पंहिंजे अंदरि कढो। इन रीति असां इन्हनि सां मुक्त थी सघंदासीं। बाबा चए थो इन्हनि सां असांखे वैराग्य अचणो खपे। हाणे भारतवासी भुलिजी विया आहिनि कि भॻवानु केरु हूंदो आहे। छो जी अनेक प्रकार जे तरीक़े सां भॻवान खे यादि कंदे कंदे भॻवान जो असली नाम रूप ई भुलिजी विया आहिनि। भॻवान सां असांजो असली छा संबंध आहे उहो ई भुलिजी विया आहिनि। मनुष्य भल मूंखे यादि त करनि था, बाबा चवनि था मनुष्य भल मूंखे यादि करनि था, लेकिन मुंहिंजी पहचान कोन अथनि उन्हनि खे, मुंहिंजे बारे में यथार्थ परिचय कोन अथनि। त मां हाणे सभिनि खे स्वयं जो ई परिचय ॾियणो आहे। ॾिसो कोई हीअं पंहिंजो परिचय ॾींदो भई कि मां हीअं आहियां, हीअं आहियां, मूंखे इन करे हीअं करे यादि करो। लेकिन परमात्मा एॾो निरहंकारी आहे कि भले असां हुनखे ठिकर बिकर में ठोके वेठा आहियूं त बि एॾो निरहंकारी आहे कि ख़ुदि ई आयो आहे। चए थो तव्हां त मूंखे टिकर बिकर में ठोके छॾियो अथव, लेकिन मां हाणे तव्हांखे तव्हांजे दुख खे एॾो ॾिसी करे, तव्हांजी दुख जी पुकारियूं ॿुधी ॿुधी करे मां रहम दिल तव्हां आत्माउनि जो बाप हाणे हिन सृष्टि ते आयो आहे, तव्हांखे स्वयं जी पहचान थो ॾियां कि हे जीव जी आत्मा हाणे स्वयं खे आत्मा समझो, मूंखे निराकार रूप में यादि कर त तुंहिंजो सभु दुख दूर थी वेंदो। परमात्मा जहिड़ो निरहंकारी ॿियो कोई बि हिन दुनिया में न थी सघंदो आहे। परमात्मा जो निरहंकारीपन हाणे असां ॾिसूं था जॾहिं भॻवानु हिन दुनिया में अची करे स्वयं जी पहचान थो ॾे। बाबा चए थो तव्हां मुंहिंजी केतिरी बि ग्लानी करो, तव्हां मूंखे सर्वव्यापी चओ, ठिकर बिकर में चओ, लेकिन मुंहिंजो त पाठ आहे, मुंहिंजो त फर्ज़ु आहे कि पंहिंजे ॿारनि खे मां सही राह ॾेखारियां। अञा ताईं तव्हांखे भक्ति ऐं इहे जेका बि गुरु संत सन्यासियुनि सां तव्हांखे थोरो सो मार्गदर्शन मिले थो, थोरो समय जे लाइ मनुष्य पंहिंजे दुखनि सां दूर थिए पोइ, लेकिन हाणे त उन्हनि में बि शक्ति न आहे। इन करे मां हाणे तव्हांजो पीउ आयो आहियां, चवां पंहिंजी स्वयं पहचान थो ॾियां ताकि सभिनि वेदनि शास्त्रनि जो सार मां ॿुधायां थो। छो जी हाणे दुनिया में स्वर्ग जी स्थापना थियण वारी आहे, त स्वर्ग जी स्थापना जे लाइ तव्हांखे दैवी गुणनि जी धारणा बि करणी आहे, सम्झ बि धारण करणी आहे। उहो ई सम्झ मां तव्हांखे ॾियण आयो आहे।
हर 5000 साल में हिकु बार अची करे मां तव्हांखे अहिड़ी सम्झ ॾींदो आहियां, अहिड़ी शक्ति ॾींदो आहियां, एतिरो तव्हांखे भरपूर करे छॾींदो आहे तव्हां आत्माउनि खे कि तव्हां अधु कलाक सत्य त्रेता में तव्हां मूंखे कॾहिं यादि ई न कंदव। तव्हांखे ये पहचान ई न हूंदी कि भॻवान बि कोई हूंदो आहे ऐं दुख बि कुझु हूंदो आहे जो दुख में असां भॻवान खे यादि करूं। दुख ई न आहे त भॻवान खे यादि ई न आहे। सभु प्रकार जी फैसिलिटीज़ असांखे सत्संग में मिलंदी। जेके बि चीजूं असां भॻवान खे यादि करे हुनखां घुरंदा आहियूं न भई मूंखे इहो ॾे इहो ॾे, उहे सभु चीजूं असांखे भरपूर पूरी दुनिया एॾी वॾी ठाहे ॾींदो बाबा। बाबा चए थो लेकिन हुन दुनिया में अचण वारी केरु आत्मायूं हूंदियूं जंहिंखे मुंहिंजी मत सुठी लॻंदी। हाणे परमात्मा जी मुख्य मत आहे ही स्वयं खे आत्मा सम्झो, पवित्र रहो। अगरि कंहिंखे कई माण्हुनि खे हिन दुनिया में पवित्र रहण बि सुठो न लॻंदो आहे, उन्हनि खे अपवित्रता ई सुठी लॻंदी आहे। केतिरो बि उन्हनि खे सम्झाए क्रोध न करो, काम विकार खे छॾो, क्रोध न करो, लोभ न करो, मोह न करो, अहंकार न करो, ईर्ष्या न करो, पर उन्हनि आत्माउनि खे उहो ई सुठो लॻंदो। त अहिड़ी आत्माएं सत्संग में रही न सघंदियूं न, छो जो हुन दुनिया में अहिड़ी ई आत्माएं वञी सघंदियूं आहिनि जेकी संपूर्ण निर्विकारी आहिनि, जेकी परमात्मा जी मत ते हलण वारी आत्माएं आहिनि। हाणे के सोचूं था लहसुन प्याज न खाओ, वो चए मूंखे मां इन जे बिना रही न सघंदो आहे। असां चऊं मीट न खाओ, नॉनवेज न खाओ, ड्रिंक न पियो, वो चईंदो मां रही न सघंदो आहे, मां कीअं न खायां। त वो अहिड़ी आत्माएं त न हली सघंदी न सत्संग में, छो जो हुन दुनिया में हलण लाइ त इहे सभु चीजूं छॾणियूं पवंदियूं न असांखे। पूरो ई मनसा वाचा कर्मणा पवित्र रहणो आहे, ब्रह्मचर्य पालन करणु आहे। बाबा चए थो अहिड़ी निर्विकारी दुनिया में हलण लाइ मां तव्हांखे एतिरी ऊची मत थो ॾियां, सत्संग में पवित्रता ख़ुशि शांती ईंदी। हिन दुनिया में कई माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके शांती पसंदि न आहे, शोर शराबो पसंदि आहे। त अहिड़ी दुनिया रही सघंदी, एतिरी शांती जी दुनिया में उन्हनि खे अगरि कोई ॿुधाए कि परमात्मा अहिड़ी दुनिया स्थापन थो करे त उहा ख़ुदि ई हलण लाइ तयारु न थी। हाणे पारलौकिक बाप खे यादि करे पंहिंजे सभु विक्रम खे विनाश करो। असांजो पारलौकिक आत्माउनि जो पीउ असां आत्माउनि खे हाणे पाप कर्मनि खां मुक्त कराइणा आहियूं। पीउ जो फर्ज़ हूंदो आहे न ॿारनि खे बुराइनि ऐं हिननि सभिनि ॻाल्हियुनि सां मुक्त कराए, उन्हनि खे सही राह ॾेखारे उनजे जीवन में, ताकी उहो पंहिंजे जीवन में सुठी रीति हली सघनि। ईअं ई परमात्मा बि असां आत्माउनि जो पीउ असांखे हाणे सही राह थो ॾेखारे। चए थो ॿार हाणे मूंखे यादि करो, विकारनि खे छॾो, तव्हांजा पाप कर्म भस्म थी वेंदव। मूंखे यादि करण सां तव्हांजे जन्म जन्मांतर जे पापनि जी मैल दूर ख़तमु थी वेंदो। ॾिसो ॿार अगरि सॼो ॾींहुं खेॾे पोइ जॾहिं माउ पीउ वटि ईंदो आहे त पहिरियों हुनखे साफ़ सुथिरो कंदा अथसि। हुनजा कपिड़ा अगरि ठीकु न हूंदसि त ठीकु सुठा पाईंदा, हथ मुंहुं धोआरंदसि, पूरो क्लीन कराईंदा आहिनि न माउ पीउ जो कमु। त ईअं ई बाबा हिन दुनिया में आयो आहे, ॾिसे थो अरे मुंहिंजी आत्माऊं त एॾी मेरियूं थी वियूं आहिनि, एॾियूं कारियूं थी वियूं आहिनि, कारियूं कोयले जीअं थी वियूं आहिनि। हिकु कृष्ण सावरो न थियो आहे, कृष्ण सां गॾु उन सां गॾु जेकी बि आत्माएं सत्युग त्रेता में हुयूं उहे सभी कारियूं थी वियूं आहिनि। कृष्ण जो त बसि हिकु गायन आहे श्याम सुंदर। असल में कृष्ण हिकु अकेलो थोड़ी हूंदो सत्युग में, हुनजी पूरी राजधानी हूंदी, राधे हूंदी, हुनजो परिवार, कृष्ण जो परिवार ॿई स्वयंवर कंदा त हुननि जी राजधानी, पोइ हुननि जा ॿार, पोइ हीअं दुनिया पूरी सत्युग त्रेता में जो बि आत्मायूं हुयूं सभी कारियूं थी वियूं आहिनि। सभिनि खां ज्यादा कारी आत्मा कृष्ण जी थी, इन करे गायन हुनजो आहे। लेकिन बाबा चए थो त सभिनि कारी आत्माउनि खे मूंखे हाणे साफ़ सुथिरो करणो आहे। परमात्मा असांखे साफ़ सुथिरो कीअं कंदो? पंहिंजी शक्तियुनि सां। छो जी आत्मा बि हिकु लाइट आहे न, त लाइट में हाणे जेकी रोशनी घटि थी वई आहे त परमात्मा सां मां आत्मा जॾहिं परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदमि त मूं में उहो लाइट ईंदी वेंदी, त मूं में उहो जेको अंधियारो अची वियो आहे उहो सभु
सोजरे में बदिली वेंदो। मुंहिंजी आत्मा जे मथां जेको पाप कर्मनि जो बोझो लेप शेप चढ़ियल आहे, जंहिंजे कारण मां कारी थी वई आहियां, मुंहिंजी लाइट हिकदमि बुझी वई आहे, पोइ परमात्मा खे यादि करण सां असांजी लाइट वापसि अची वेंदी। असां बिल्कुलु हिकदमि सुठी लाइट, चमकीली लाइट जीअं थी वेंदसि। ॾिसो, नयो बल्ब लॻायो त जलाइण सां कीअं सुठी रोशनी ईंदी आहे न, धीरे 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 रोशनी डिम थींदी वेंदी आहे, पोइ फ्यूज़ थी वेंदो आहे, त थोरी सी पूरो फ्यूज़ न थींदो आहे, हुनमें थोरी लाइट जल्दी रहंदी आहे हुन बल्ब में। ईअं ई असां आत्मायूं बि पूरी फ्यूज़ न थी वेंदी, थोरी सी लाइट आहे। हाणे परमात्मा असांखे चए थो मूंसां गॾु पंहिंजो कनेक्शन जोड़ो, त मां तव्हां में हाणे एतिरी लाइट भरंदमि कि तव्हां पूरो अधु कल्प सत्य पिता में तव्हांजे जीवन में सदा ही उजियारो हुजे। छा मीठे मीठे सुखी रहिजे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे सर्व खातनि ऐं रिश्ता हिकु बाप सां रखण वारा डबल लाइफ फ़रिश्ता ठहो। डबल लाइफ फ़रिश्तो ठहिण लाइ देह जे भान खां परे रहो, छो जे देह भान बि हिकु मिटी हूंदी आहे। यदि हिन जो बोझ बि आहे त भारीपन थी वेंदो। फ़रिश्तो केरु हूंदो आहे? जंहिंजो पंहिंजी देह सां बि रिश्तो न, लगाव न हुजे। आत्मा जो जॾहिं देह सां बि लगाव न हूंदो, भला मां आत्मा हिन देह सां कमु करायां थी, हथ पेरनि खे यूज़ करां थी, लेकिन मूंखे हिन सां कोई लगाव न आहे। मूंखे हिन जी सुठी रीति ध्यानु रखिणो आहे, खाराइणो पीअणो आहे, लेकिन लगाव न हुजे। सम्झो कुझु न देह खे थी वियो, अगरि मां देह खे ई ॾिसंदी रहींदमि, अरे मुंहिंजे हथ कीअं छा थी वियो, पेर खे छा थी वियो, त असां बाबा खे यादि न करे सघंदासीं। बाबा खे यादि न करे सघंदासीं, पोइ असां अॻियां कीअं वधंदासीं? ठीकु आहे, हथ पेर में कुझु सूर थो थिए, कुझु थी वियो त हुनखे दवाई आदि ॾियो, सुठी तरीक़े सां जो बि आहे हुनखे ट्रीटमेंट ॾियो, बसि ठीकु थी वेंदो। ज्यादा मोह में असांखे न वञिणो, न देह जे संबंध पदार्थ वस्तु। माण्हुनि जो हिकु कांच जो ग्लास महांगो टुटी पए त बसि सॼो ॾींहुं उहो ई सोचदो, अरे मुंहिंजो एॾो महांगो ग्लास टुटी वियो। हाणे अहिड़ो मोह न विझणो आहे, लगाव न रखिणो आहे, देह जे संबंध वस्तु वैभव में लगाव न रखिणो आहे, ध्यानु रखिणो आहे। उन्हनि जी परवरिश करणी आहे, पंहिंजे धंधे जी संभाल करणी आहे, गृहस्थी संभालणी आहे, ॿारनि खे रखणी आहे, पर लगाव मुक्त। जॾहिं ईअं स्थिति थींदी, लेकिन लगाव कंहिंसां रखिणो आहे? हिकु बाप सां। तॾहिं असां छा थी वेंदासीं? फ़रिश्ता। स्लोगन आहे, पंहिंजी विशेषताउनि खे प्रयोग में लायो त हर कदम में प्रगति जो अनुभव कंदो। जेतिरे बि पंहिंजे अंदरि विशेषताऊं आहिनि न, उन्हनि खे सम्झो इहे परमात्मा जी देन आहे। मूं में इहा विशेषता आहे, मुंहिंजे में इहा विशेषता ईअं चयो मतिलबु ख़तमु न, इहे परमात्मा मुंहिंजे आत्मा में इहा विशेषता विधी अथई, ऐं उन परमात्मा जी उन विशेषता खे कार्य में लॻायो। तव्हांजे अंदरि जेकी बि परमात्मा तव्हांजी आत्मा में विशेषता विझी अथई, या तव्हांखे सुठी रोटी ठाहिण ईंदी आहे, या तव्हांखे कुझु सुठो कमु ईंदो आहे, या कंहिंजी पालना परवरिश करणु सुठी ईंदी अथव, हिक ॿिए सां राय ॾियणु सुठी ईंदी अथव, त उहो परमात्मा जी देन सम्झी करे उनखे कार्य में लॻायो, त उहा असांजी उहा विशेषता प्रगति, मतिलबु हुन में असां अॻियां वधंदा रहंदासीं। लेकिन हुनजो सुठो ऐं बुरो जेको बि फल मिले थो असांखे, उहो सभु बि परमात्मा खे ॾियणो, मुंहिंजी न आहे, परमात्मा जी आहे, ईअं सम्झी करे कार्य में लॻायो। अच्छा।